Welcome to Time News Studios. You are watching 10 AM Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। मुल्की सियासी, मुआशी ऐं कोरोना वायरस जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। काबीना पायलट्स जे लाइसेंस जी मुअत्तली में वाद जो फ़ैसिलो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम खां पोइ कराची मां वॾा साइन बोर्ड्स हटाइण जो सिलसिलो जारी। सदर मोबाइल मार्केट में लोह जा फ्रेम हटाइण दौरान बाहि लॻी वई, को बि जानी नुक़सान न थियो। इंतज़ामिया जो चवणु आहे त शहर मां साइन बोर्ड्स ऐं फ्रेम्स हटाया पिया वञनि। सुप्रीम कोर्ट कराची जे मढ़नी हंधनि ऐं ख़ानगी मिल्कियतुनि तां साइन बोर्ड्स हटाइण जो हुकुम ॾिनो। अॻूणे वज़ीर-ए-आज़म नवाज़ शरीफ़ जी न्याणी मरियम नवाज़ अॼु नैब आॾो पेश थींदी। रायवेन में ज़रई ज़मीन जी ग़ैर क़ानूनी मुंतक़िलीअ ख़िलाफ़ खाइस पुछा गाछा कई वेंदी। मरियम नवाज़ पारां काफ़िले जी सूरत में नैब आॾो पेश थियण जो फ़ैसिलो। लीगी कारकुननि बि तयारियूं मुकमल करे वरितियूं। नैब ऑफिस ॿाहिरां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। सिंध सरकार जो कारनामो, काछे में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जी सर्वे जी बि ज़हमत न कई। बिना सर्वे जे इलाइक़ा आफ़त सटियल करार ॾियण जो नोटिफिकेशन जारी। रिलीफ खाते जे नोटिफिकेशन में जोही तालके जी 11 यूसीज़ जे 80 देहनि खे आफ़त सटियल करार ॾिनो वियो। जोही 2, वाही पांदी, टोड़ पटगुल मोहम्मद, ड्रिगबाला, छन्नी 1, छन्नी 2, शाह हसन, कमाल खान, थरड़ी जादू, शहीद 1 ऐं 2 यूसीज़ जा इलाइक़ा बि आफ़त सटियल करार। सिंध समेत सॼे मुल्क में लॉकडाउन ख़त्म, समूरा कारोबारी मर्कज़ खुली विया। सिंध हुकूमत कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खोलण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि कारोबारी मर्कज़ हफ़्ते जा 6 ॾींहं सुबुह 6 वॻे खां राति जो 8 वॻे ताईं खोलण जी इजाज़त हूंदी। रुॻो छंछर ते कारोबार राति 9 वॻे ताईं खुलियलु रहंदो। ब्यूटी पार्लर्स, जिम्स ऐं समाजी विथियुनि वारनि रांदियुनि ते लॻल पाबंदी बि ख़त्म। दरगाहूं बि SOP तहत खोलण जी इजाज़त। सिंध में शादी हॉल्स ऐं तालीमी इदारा 15 सेप्टेम्बर खां खोलिया वेंदा। माफ़िया हुकूमत खे पाले रही आहे। हुकूमत उन माफ़िया जो छा बिगाड़ी थी? सुप्रीम कोर्ट कराची में सरकारी ऐं निजी इमारतुनि ते लॻल समूरा बिल बोर्ड्स ऐं साइन बोर्ड्स हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। शहर में बिल बोर्ड्स ऐं साइन बोर्ड्स हटाइण जा इख़्तियार कमिश्नर कराची हवाले। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेकॾहिं कुझु थियो त हुकूमतुनि जो दाणो पाणी बंदि थी वेंदो। कमिश्नर साहब, तव्हां बाइख्तियार आहियो, कार्रवाई करे समूरा साइन बोर्ड्स हटाए छॾियो। कराची खे हर को तबाह करे रहियो आहे। हर को पंहिंजे हिसे जी बाल्टी भरे हलियो वेंदो आहे। लॻे थो त सभु माफ़िया बणियल आहिनि। वज़ीरनि खे ॾिसो त मुस्कुराईंदे वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में घुमंदा आहिनि। सिंध हुकूमत जी रिट किथे आहे? हर माण्हू मार्शल लॉ लॻायो वेठो आहे। सिंध जो वॾो वज़ीर हेलीकॉप्टर ते घुमी फिरी वापसि मोटी अचे थो। माण्हुनि जे मरण ऐं कराची शहर में सफ़ाई जो ज़िम्मेवार केरु आहे? शहर खे केरु साफ़ कंदो? सुप्रीम कोर्ट जो कराची में हद दख़लनि वारे केस जी ॿुधणीअ दौरान AG सिंध खां पुछाणो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त रोज़ानो गटरनि जे पाणीअ में ॿारड़ा ॿुॾी फौत थी वेंदा आहिनि। मुंहिंजी गाॾीअ जो फीथो बि गटर में फासी पियो हो। लॻे थो त कराची जे माण्हुनि सां दुश्मनी आहे। सिंध हुकूमत ऐं लोकल बॉडीज़ जी बि कराची सां दुश्मनी आहे।
सिंध हुकूमत JUI सरबराह मौलाना फजल रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान के DC सेंट्रल जो उहिदो छॾण खां रोके छॾियो। कम जारी रखण जी हिदायत। मुक़ररी ते तनक़ीद बाद वफ़ाक़ संदसि ख़िदमतूं वापसि KPK सरकार हवाले कयूं हुयूं। वफ़ाक़ी सरकार जे नोटिफिकेशन बावजूदि ज़ियाउर रहमान DC सेंट्रल कराची जो उहिदो नाहे छॾियो। इस्लामाबाद की एहतसाब अदालत पार्क लेन रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अनवर मजीद सूदो ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां अदालत आॾो ॾोह मञण खां इनकार। एहतसाब अदालत जे जज आज़म ख़ान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां पुछियो त तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे, फ़र्द जुर्म में लिखणी आहे। आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त हू सिंधी आहे, सिंध जी नुमाइंदगी कंदो आहे। नैब तरफ़ां पार्क लेन रेफरेंस में 61 शाहिदनि जी फ़हरिस्त अदालत में जमा। सदर आसिफ अली ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए पेश थी चयो त हू समूरनि इल्ज़ामनि खे रद्द करे थो। मुंहिंजे वकील जी ग़ैर मौजूदगी में फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। जवाबदार ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ वकील जी मुआविनत घुर्बल हूंदी आहे। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद आज़म रिमार्क्स ॾींदे चयो त जी असां अदालती फ़ैसिले में इहो लिखंदासीं त फ़र्द जुर्म लागू करण वक़्तु तव्हांजो वकील मौजूदु न हो। पार्क लेन रेफरेंस ते ॿुधणी 1 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई वई। मेयर साहब तव्हां वटि इख़्तियार नाहिनि त पोइ छॾियो जिंद ऐं घर वञो, छो मेयर थी वेठा आहियो। सुप्रीम कोर्ट में ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस जा रिमार्क्स। मेयर अदालत खे ॿुधायो त संदसि मुद्दो 28 ऑगस्ट ते ख़त्म थी वेंदो। चीफ जस्टिस जो चवणु हो त तव्हां हलिया वञो, कराची शहर जी जान छुटी पवे। कराची जे मेयर्स मुस्तक़िल तौरु शहर खे तबाह करे छॾियो आहे। शहर लाइ केर बि कुझु नथो करे। मेयर कराची अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत इख़्तियार जे बहाने कराची खे तबाह करे छॾियो आहे। बोर्ड वेढ़ा उजाड़े छॾिया। इंतज़ामिया खाद ख़ुराक जो सामान मुतासिरनि खे ॾियण बदिरां रस्तनि ते फिटो करे छॾियो। काछे में बोर्ड सबबि बेघर थियल हज़ारे माण्हू मदद जा मुंतज़िर। पाक फ़ौज जी टीमुनि ऐं इंतज़ामिया तरफ़ां फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ ऑपरेशन जारी। FP बंद वटि पाणी जी लाथ बाद घारा बंदि करण जूं कोशिशूं तेज़। जोही हाई स्कूल में कैंप क़ाइमु थियण बावजूदि मुतासिरनि खे मुंतक़िल न कयो वियो। इंतज़ामिया खाधे पीते जो सामान मुतासिरनि खे ॾियण बदिरां रस्ते ते उछलाए छॾियो। घरनि में अंदरि पाणी आहे, घणी जायूं फाटी पियूं आहिनि, कचा घर किरी पिया आहिनि। जेको माल जो चारो आहे पोइ उहो ख़तमु थी वियो। घणा कोट किरी पिया आहिनि। घणनि में घणो नुक़सानु आहे। हिन महिल बि 4 फुट 5 फुट में पाणी जेका आहे उहा बीठो आहे। हर घर जे तव्हां अंदरि वेंदो तव्हांखे पाणी पाणी नज़र ईंदो। चइनि जाइ ते कट आयो आहे, पाणी तमामु घणो निकिरी वियो आहे ऐं निकिरे पियो थो, पर तॾहिं बि पाणी में लास कोन्हे को। साईं जेकॾहिं सूरत हाल इहा ई रही, जेकॾहिं इन ते को कमु न थियो त जोई खे नुक़सानु आहे। बलूचिस्तान में ताज़नि बरसातुनि ऐं ॿोॾि तबाही मचाए छॾी। सवें कचा घर ड्रही पट, हज़ारें एकड़नि ते बीठल फसल तबाह। क्वेटा सिब्बी शाहराह 8 हंधनि ते मुतासिर। बहालीअ जो कमु जारी। नसीराबाद सिब्बी बोलान ऐं झलमक्सी में 300 खां वधीक ॻोठ मुतासिर। ॾूरान इलाइक़नि में केतिरा ई माण्हू फाथल। क्वेटा ऐं सिब्बी में ज़मीनी राब्तो काटा थियण बाद रेलवे खाते तरफ़ां मुसाफ़िरनि लाइ शटल ट्रेन हलाइण जो फ़ैसिलो। शहदादपुर में घर अंदर गोली लॻण सबबि मारिजी वियल औरत अहलकार हेड कांस्टेबल लीला लाखो जे क़त्ल जे इल्ज़ाम हेठि संदसि मुड़ुसु पुलिस अहलकार बशीर लाखो गिरफ़्तार। लीला ऐं बशीर लाखो 2 साल पहिरियां पसंदि जी शादी कई हुई। गिरफ़्तार जवाबदार जो मौक़िफ़ आहे त हू पिस्टल साफ़ करे रहियो हो त ओचितो गोली
छुटी वई जेका संदसि घरवारीअ खे मुंहं में लॻी। पुलिस जो चवणु आहे त अहलकार बशीर लाखो जे घरां बिना लाइसेंस वारो पिस्टल, गोलीअ जो हिकु खोल ऐं 5 गोलियूं हथायूं आहिनि। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। एडिशनल IG सखर टाइम न्यूज़ हमायूं शरीफ़ जे रिपोर्टर इमदाद पवर ते पुलिस जे वहशियाणी तशद्दुद जी जांच करे SHO मेहदी रज़ा टालपुर ऐं ॿियनि अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। ASP कामरान रस्कून जांच ऑफिसर मुक़रर। सिंध जर्नलिस्ट काउंसिल सूदो ॿियनि सहाफ़ती तंज़ीमुनि हमायूं शरीफ़ में पुलिस गर्दी जी मुज़म्मत कंदे चयो आहे त SHO ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त सहाफ़ी बिरादरी सरापा एहतिजाज बणिजी वेंदी। फरीदाबाद वेझो घर में घरेलू अणबड़त तां चाचे निंड सुतल भाइटे खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ काज़ी अब्दुल मजीद में जवाबदार हुसैन रिंद भाइटे नसीर रिंद ते बंदूक जा फायर कया। वाक़े बाद जवाबदार फरार। एम्बुलेंस न हुअण जे सबबि मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल न थी सघी। ऐं सखर में पुलिस अहलकार जो घर मां गोलियूं लॻल लाश हथ। न्यू पिंड जे पुलिस लाइन मां अहलकार अशफाक जट जो लाश मिलियो। पुलिस मूजिबि अहलकार घरेलू परेशानियुनि खां तंग थी पाण ते सरकारी राइफल सां फायर करे आपघात कयो आहे। अस्सलामुअलैकुम टाइम न्यूज़ अगत माहिया हमीर शेख हेडलाइन जवानी ठूं तफसीली खबरूं हिन ब्रेक खां।